अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ के प्रोग्राम सिंध टॉक सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान अशोक शर्मा। दुनिया में जेका पुलिस आहे उहा कम्युनिटी पुलिस थी वई आहे, पर असां वटि अञा ताईं पुलिस हिकु फोर्स जे अंदाज़ में कमु करे पई। ॾिसो, जीअं दुनिया जे मुख़्तलिफ़ शोबनि में असां पहुते आहियूं, ईअं ई पुलिसिंग में बि तमामु घणो पहुते आहियूं। क़बाइली तकरारनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे, वरियनि खां वठी हले पियो ऐं जदीद दौर में बि उहो बंदि नथो थिए। उत्तर सिंध में धाड़ेल कल्चर थी वियो आहे, उहो बिल्कुलु ई नोटोरियस कल्चर आहे। ख़तमु करण लाइ जामे पॉलिसी जी ज़रूरत आहे। कच्चे में जेके धाड़ेल वेठा आहिनि उन्हनि वटि इहे जदीद हथियार ऐं इहा तरबियत किथां थी अचे? धाड़ेल जेके आहिनि उहे कंहिंसां राब्ते में आहिनि। अॼुकल्ह जदीद दौर आहे, उन में आसानी सां ख़बर पइजी थी वञे। कुझु पुलिस ऑफिसर अहिड़ा आहिनि जिन जे खाते में जुड़तू मुक़ाबला ऐं अदालत खां मथां जेके क़तल उहे शामिल थी आहे। जुडिशियल सिस्टम में कुझु असांजे में अहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि जो उहे ज़मानतुनि ते आज़ादु थी पिया वञनि, त उन्हनि जो हल कढण लाइ हिननि इहो कयो त उहो घटि में घटि क्राइम जेको रेट आहे उहो घटि। ख़िदमत, तहफ़ुज़ ऐं एतमाद। पुलिस इन पंहिंजे स्लोगन ते त अमल पहिरां नज़र नथी अचे। पुलिस ख़ुदि बदनाम इन जे करे थी थिए, उहो इन थाणे कल्चर जे करे थी थिए। प्रोग्राम सिंध टॉक हर सोमवार ऐं ख़मीस ॾींहुं शाम जो 7 वॻे ॾिसण न विसारींदा, फ़क़ति एसएस न्यूज़ ते।